तंहिंजे करे उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे माल में मिल्कियत में ज़मीन में दुकान ते मस्जिद में जाके हुजो अल्लाह सां तार कटियल हुजे रब से कहिड़ा आहियूं कुझ अल्लाह माफ़ कर इंशाअल्लाह इहा शइ राय कान लवी अल्लाह दुआ आहे अल्लाह ताला सरकार असांखे रमज़ान जे अदब करम जी भी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला रमज़ान सभी फज़ीलत नसीब फरमाए बराबर तान प्रोग्राम के दोस्तों मुख्तलिफ कुछ तक शुरुआत कयां मां अल्लाह के नाले सां अल्लाह के आलो मेहमान अर्ज़ तौबा जे अंदाज़ में ते मुंहिंजी तौबा तुंहिंजे दर ते मुंहिंजी तौबा तुंहिंजे दर ते बाज खुदा कर मूं बदतर ते मुंहिंजी तौबा तुंहिंजे दर ते मुंहिंजी तौबा तुंहिंजे दर ते बाज खुदा कर मूं बदतर ते मुंहिंजी तौबा बख्शिश जो दर तुंहिंजो खुलियल बख्शिश कर मूं खाकी बशर ते बाज खुदा कर मूं बदतर ते मुंहिंजी तौबा तुंहिंजे दर ते मुंहिंजी तौबा तुंहिंजे दर ते बाज खुदा कर मूं बदतर ते मुंहिंजी तौबा दिल जे खुलूस सां तौबा ज़ंग खुदा छॾ मुंहिंजो लाहे दिल जे खुलूस सां तौबा आहे ज़ंग खुदा छॾ मुंहिंजो लाहे ज़ंग खुदा छॾ मुंहिंजो लाहे रहम फज़ल कर मूं कर दे रहम फज़ल कर मूं कर दे बाज खुदा कर मूं बदतर बाज खुदा कर मूं बदतर ते मुंहिंजी तौबा तुंहिंजे दर ते मुंहिंजी तौबा तुंहिंजे दर ते बाज खुदा कर मूं बदतर ते मुंहिंजी तौबा गफ़ार बि तूं रहमान बि तूं सुबहान बि तूं मन्नान बि तूं सुबहान बि तूं मन्नान बि तूं आहे तवक्कल तो परवर ते आहे तवक्कल तो परवर ते बाज खुदा कर मूं बदतर ते मुंहिंजी तौबा तुंहिंजे दर ते बाज खुदा कर मूं बदतर ते मुंहिंजी तौबा कसरत सां तो घुरां पियो दुआ मौत शहादत जो दे खुदा मौत शहादत जो दे खुदा मौत न मुंहिंजो थे बिस्तर ते मौत न मुंहिंजो थे बिस्तर ते बाज खुदा कर मूं बदतर ते मुंहिंजी तौबा तुंहिंजे दर ते बाज खुदा कर मूं बदतर ते मुंहिंजी तौबा लैस कमिस्ली शैउन वारो लाड़िक जो आक़ीदो प्यारो लैस कमिस्ली शैउन वारो लाड़िक जो आक़ीदो प्यारो लाड़िक जो आक़ीदो प्यारो मेरा खुदाया कर असगर ते मेरा खुदाया कर असगर
महफल जो सदर हुजे अरबियन पर छा त हूंदो मंज़र जंहिं महफल जो सदर हुजे अरबियन पर छा त हूंदो मंज़र पीर पिया दर सुॾियनि ऐं ॿिया सहाब ॿुधनि पीर पिया दर सुॾियनि ऐं ॿिया सहाब ॿुधनि उन महफल जे अंदरि छा त हूंदो मंज़र जंहिं महफल जो सदर हुजे अरबियन पर छा त हूंदो मंज़र पीर पिया दर सुॾियनि ऐं ॿिया सहाब ॿुधनि उन महफल जे अंदरि छा त हूंदो मंज़र जंहिं महफल जो सदर जीअं फलकनि खां पियो लहे क़ुर्आन मिठो मुंहिंजो महबूब वरी ॾसे दिन खे पियो सॼो ॿुधी सहाब मिठा वरी लिखंदा हूंदा ॿुधी सहाब मिठा वरी लिखंदा हूंदा हर क़ुर्आनी अखर छा त हूंदो मंज़र जंहिं महफल जो सदर हुजे अरबियन पर छा त हूंदो मंज़र पीर पिया दर सुॾियनि ऐं ॿिया सहाब ॿुधनि पीर पिया दर सुॾियनि ऐं ॿिया सहाब ॿुधनि उन महफल जे अंदरि छा त हूंदो मंज़र जंहिं महफल जो सदर चंड चोॾियां जो जिते पियो चांदराण करे उते तारनि जी भी मिठी चमकार हुजे हेॾा सिद्दीक़ उमर होॾा उस्मान हैदर
सां गॾु गॾु इहो घर इन घर मां अक्सर
सब्र व अबू बकर सिद्दीक इमामुल अंबिया जो अज़वाज मुतहरात साईं जॾहिं बयक वक़्तु नम घर वारी सभिनी घर वारनि खे अलहदा 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 घर इहो घर अम्मा आयशा सिद्दीक़ जे पुठे में वो वक़्तु त हूंदो जो अम्मा आयशा सिद्दीक़ साईं वटि पंहिंजो अबू सुहिणो सिद्दीक़ अकबर बि माना इन घर में अबू बकर सिद्दीक़ ज़रूरु आयो ॻाल्हि शाइर छा चई इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा दे तकींदो बि हूंदो इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा दे तकींदो बि हूंदो ऐं जाते नबीअ ते अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू बकर अंदर हेॾा पंहिंजी न्याणी होॾा संदसि अम्मा छो त क़ुर चयो आहे त नबी औलादुल मोमिनीन मिन अनफुसिहिम वाज़वाजुहु उम्महातुहुम जिन मुस्तफ़ा ते कलमो पढ़ियो नबीअ जो घर वारी उन्हनि जूं अमड़ियूं हेॾा त अबू बकर जी न्याणी आहे अम्मा आयशा सिद्दीक़ पर क़ुर जे रूह सां वरी अबू बकर जी अम्मा बि आहे ईंदो हूंदो न्याणी सम्झी तकींदो हूंदो हेॾे इमामुल अंबिया खे ॾाढो सम्झी तकींदो हूंदो वरी सम्झंदो हूंदो त इमामुल अंबिया आहे त मुंहिंजी अंबड़ आहे इहो अबू बकर जो मक़ाम वाह चई इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा दे तकींदो बि हूंदो ऐं जाते नबीअ ते अदब सां निहारे सवारींदो हूंदो अबू बकर अंदर सवारींदो हूंदो अबू बकर अंदर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु इहो घर अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी मोहम्मद जी शफ़क़त नियाणीअ ते बेहद इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु इहो घर इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे सलामी सजण जी भरींदो रहियो आहे इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे सलामी सजण जी भरींदो रहियो आहे अम्मा बीबी साईं जे हूंदे बि अक्सर मुहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर अम्मा बीबी साईं जे हूंदे बि अक्सर मुहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां पर्दो मोहम्मद मचायो इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो रिवायत में वक़्तु जॾहिं इमामुल अंबिया साईं दुनिया मां बुरको मटायो अल्लाह सां मुलाक़ात कई इख़्तिलाफ़ सहाबा में त साईं जे कबर जो किथे इंतज़ाम कजे राय थी त जन्नतुल बक़ी में सोना अबू बकर सिद्दीक़ जॾहिं आयो तॾहिं सोने अबू बकर सिद्दीक़ हिकिड़ी हदीस ॿुधाई त इमामुल अंबिया जी मूंखे हदीस यादि आहे त अल्लाह ताला नबीअ खे जंहिं जॻह ते वफ़ात ॾींदो आहे नबीअ जी क़बर उन जाइ ते ठाहींदी आहे तंहिंजे करे इन जाइ ते जाके साईं जन इहो एज़ाज़ ॾिनी घर खे चई इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो वरी इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन घर में रब मुस्तफ़ा
जॾहिं खाधे में ज़हर ॾिनो उन ज़हर जो असर जो जैसा वफ़ात थी अल्लाह ताला अबू बकर सिद्दीक़ खे शहादत जो मक़ाम ॾिनो। हिक रिवायत में आहे, ॿी रिवायत में आहे त जेको ॿार सौर ते अबू बकर सिद्दीक़ खे नांग दम कोड़ियो उन नांग जो ज़हर अल्लाह ताला अबू बकर जे जिस्म जे हिकिड़े हिसे में रखायो। जॾहिं वफ़ात जो टाइम करीब आयो उन सिंधीअ में चवंदा आहिनि त ज़हर उथली पियो उन जे करे अबू बकर सिद्दीक़ खे शहादत जो मक़ाम मिलियो। बहरहाल अबू बकर सिद्दीक़ जे मौत जो टाइम करीब सोने अबू बकर सिद्दीक़ सोने हैदर करार अली उल मुर्तज़ा के पाण वटि घुरायो। पाण फरमायूं त सोना अली मां सम्झां थो त शायदि मुंहिंजो आख़िरी टेम आहे, मां तोखे वसीयत थो कयां, महिरबानी करे उन ते अमल कजां। सोने अली अर्ज़ु कयो त सोना सिद्दीक़ हुकुम कयो। अबू बकर सिद्दीक़ जो त जेकॾहिं मुंहिंजो मौत तुंहिंजे आॾो थी वञे तुंहिंजे हयाती मां सम्झां थो त थियण वारो आहे थी वञे त महिरबानी मूंसां कजां ॿ वसीयतूं कहिड़ियूं। हिकिड़ी इहा वसीयत थो कयां त मूंखे गुस्ल तूं कराइण था। अबू बकर सिद्दीक़ जो सोने अली उल मुर्तज़ा के कंजुल माल जो हवालो थो ॾियां त सोने अली उल मुर्तज़ा के फरमायो अबू बकर सिद्दीक़ त गुस्ल मूंखे तूं ॾियारजां छो त मूंखे यादि आहे त इमाम अल अंबिया खे तड़ महिल तुंहिंजा हथ लॻा मां अबू बकर जी दिलि ॾिसी चए थी मूंखे उहे हथ लॻनि इमाम अल अंबिया। ॿी वसीयत तो कया तो क्या त मुंहिंजो जनाज़ो खणी मुस्तफ़ा जे गुजरे जे आॾो रखजां। इजाज़त तूं घुरजां, जे इजाज़त मिले दर खुले त अंदर दफ़न कजां, जे इजाज़त न मिले त पोइ जन्नतुल बक़ी कब्रिस्तान में दफ़न कजां। सुनो हैदर करार तुंहिंजे मां ॿिनी ॻाल्हियुनि ते अमल कयो, कल में बि शामिल थियो। जनाज़ो खणाए मुस्तफ़ा जे गुजरे आहे, कचो घर हुयो, कचो घर हो, दरवाज़ो बंदि, तालो लॻल। सुनो हैदर करार थो चवे त मां खे जनाज़ो आॾो रखाए करे इमाम अल अंबिया जे गुजरे जे साम्हूं दरवाज़े जे साम्हूं क़ब्र मुबारक जे साम्हूं बि अर्ज़ु कयुमि त या रसूल अल्लाह अॼु तव्हांजो आशिक़ परवानो अबू बकर सिद्दीक़ जनाज़े जी सूरत में तव्हांजे दरवाज़े ते आहे, हुनजी दिलि घुरे पई त तव्हां सां गॾु दफ़न थिए, जे इजाज़त हुजे त अबू बकर खे दफ़न कयो। सुनो हैदर करार थो थिए त मां पंहिंजे कननि सां अंदरो आवाज़ ॿुधो त इन मुंहिंजे दोस्त खे जल्दी अंदरि मोकिलियो जो इंतज़ार आहे। अली उल मुर्तज़ा तो फरमाए त मां इन की बस कई आवाज़ आयो त जल्दी अदखिलुल हबीब इलल हबीब इन हबीब के जल्दी अंदर दाखिल कयो। ये आवाज़ ॿुधुम त दरवाज़ो कुल्फ वारो पाण खुली पियो। असां अंदर अबू बकर सिद्दीक़ जी जाइ ठाहे करे अबू बकर सिद्दीक़ खे मुस्तफ़ा जे पासे में दफ़न कयो। कंजुल उमाल जे हवाले सां हवालो ॿुधायो चई त इन घर जो सिद्दीक़ रहे दर खुली वियो, इन घर में फारूक खे घर मिली वियो। सोनो उमर फारूक जो आख़िरी टाइम जो हमलो थियो, शहादत जो इंतज़ार हो, घाव ॾाढो ख़तरनाक ज़ख़्म थी पियो। अम्मा आयशा सिद्दीक़ खे चवरायो त अम्मा मुंहिंजी दिलि घुरे थी त मां बि तुंहिंजे अबे महबूब मोहम्मद करीम जे क़दमनि में दफ़न थिया, जे इजाज़त हुजे त मूंसां महिरबानी। अम्मा असांखे चवरायो त बचा मूंखे तोखे यादि थो अचे मुंहिंजे अबे जो ऐं मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो तोसां प्यार जॻह त मां पंहिंजे लाइ चई वियुमि त जेकर मां हिते दफ़न पाण खे कराईंदमि पर तुंहिंजो प्यार मुंहिंजे अबे ऐं महबूब मोहम्मद करीम सां मजबूर थो करे त मां तोखे इजाज़त ॾियां त तूं बि फरी थी ख़ुशीअ सां इजाज़त आहे। सोणी उमर साईं खे बि इजाज़त मिली वई। चई त इन घर जो सिद्दीक़ दर खुली वियो। अने हिकिड़ी जॻह आहे रिवायतूं मुख़्तलिफ़ तंहिंजे करे रिवायत उन रिवायत में ईअं अचे थो त हिकिड़ी जॻह इन अंदरि गुजरे में आहे जेकी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे दफ़न थी वियो इन जॻह ते। बहरहाल रिवायतुनि जे हवाले सां चई इन घर जो सिद्दीक़ दर खुली वियो, इन घर में फारूक खे घर मिली वियो, इन घर जो सिद्दीक़ दर खुली वियो, इन घर में फारूक खे घर मिली वियो। रफ़ीका इन घर जो रुतबो घणो हुई, लिखी मां छा सघंदुसि सहाबा जो नओ घर, लिखी छा मां सघंदुसि सहाबा